सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के एक मर्तबा पाण हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे गोद मुबारक पातल हो, लेकिन चोलो थोड़ो गोद मुबारक निकतल हो। तो हजरत अबू बकर सिद्दीक आया, पाण साईं जन उन्हीं घर में तशरीफ फरमा थिया। जनाब उमर आया तो पाण साईं जन उन्हीं घर में तशरीफ फरमा थिया। हजरत उस्मान आया, दरवाजे की खड़को ॾिनऊं तो फरमाया के उस्मान, तो पाण साईं जन पंहिंजे कपड़न की सिधो कयो ऐं तो हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज कयो, या रसूल अल्लाह, रसूल करीम जनाब अबू बकर सिद्दीक आया पाण उन्हीं हालत में, उमर आया पाण पोइ भी उन्हीं हालत में, पर उस्मान आया तो तव्हां कपड़न खे सिधो कयो। तो फरमायाऊं कि ए आयशा, मां छो न उन शख्स खां हया कयां जंहिंखां अल्लाह जा फरिश्ता भी हया कंदा आहिनि। तो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो जुकासो आहे, हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो जेको सखावत आहे, बटन हाणे सन हले थो, वीडियो हले थो न। हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो जेको सखावत आहे वो मशहूर सखावत आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जैशे उसरत यानी गज़वे तबूक जे लाइ वञी रहिया हुआ, तो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए चंदो खपे। तो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी बीठा, अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, मुंहिंजे तरफ़ां जेका सो आहे 100 दीनार। वरी हजरत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿीहर फरमायूं कि इन जंग जे लाइ चंदो खपे। तो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बीठा, वरी अर्ज़ कयूं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे तरफ़ां 100 दीनार न बल्कि 100 उठ। ऐं वरी ॿीहर अर्ज़ कयूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे तरफ़ां अञा 200 उठ अञा ॿिया साज़ो सामान सां गॾु। और वरी टीहर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि गज़वे तबूक जे लाइ चंदो खपे। तो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿिए कंहिंखे ॻाल्हाइण जो वारो ई न ॾिनो, पाण उथी बीठा। फरमायूं कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, 300 उठ अञा ॿिया मुंहिंजे तरफ़ां। तो हज़रत हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेंबर तां हेठि तशरीफ़ फरमा थिया ऐं फरमायूं कि अॼु खां बाद उस्मान को भी गुनाह करे फले आला, उस्मान के को भी गुनाह का भी गुनाह उनके नुक़सान कोन ॾींदो। तो फलिहाज़ा कि उस्मान ते को भी हर्ज न आहे, जेको भी कुछ उस्मान करे, तो फलिहाज़ा उस्मान के को भी का भी अमल उस्मान के नुक़सान न ॾींदो। ऐं शारीन किराम ऐं ॿियनि हदीसनि मंझां भी इहो साबित थिए थो कि हज़रत पहिरों 100 उठ जो, पोइ 200 उठ, हे थिया 300 उठ, ऐं बाद में वरी 300 उठ जो जेका ऐलान कयूं, इहो थियो जेका सो आहे 300 600 उठ। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उलमाए किराम शारीन हदीस ऐं ॿियनि हदीसनि मंझां सभिनी खे मिलाए करे इहो साबित थिए थो कि हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐलान त 600 उठनि जो कयो, पर जॾहिं उन उठनि खे उन जंग जे लाइ हाज़िर करण जो, यानी जॾहिं हुते हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में उन्हनि खे आणण जो जॾहिं टाइम आयो, तो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सिर्फ़ 600 उठ न बल्कि 300 उठ ॿिया यानी मुकम्मल 900 उठ ॿिया आंदऊं, ऐं उन खां अलावा 1000 अशरफियूं भी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में पेश कयूं, यानी 950 उठ अची करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में हाज़िर कयूं, ऐं 50 घोड़ा ऐं 1000 अशरफियूं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में पेश कयूं उन जंग जे लाइ। वरी बाद में 10,000 अशरफियूं ॿियूं पेश कयूं। इहा आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी सखावत। त ऐलान 600 उठ जो कयूं, पर जॾहिं उन उठ जेका सो आहे उन टाइम आयो उन्हनि खे जमा करण जो ऐं उन्हनि खे पहुचाइण जो टाइम आयो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में, तो 950 उठ ऐलान सिर्फ़ 600 जो, तो टाइम आयो तो 950 उठ पाण पेश कयूं ऐं 50 घोड़ा पेश कयूं ऐं 1000 अशरफियूं, वरी बाद में 10,000 अशरफियूं बाद में ॿिया, तो ईअं सम्झो कि 11,000 अशरफियूं ऐं 50 घोड़ा ऐं 950 उठ सादो सामान सां गॾु उन जंग जे लाइ जेका सो आहे अची करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर कयूं। इहो आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी सखावत पाण दीन जे मामले जे लाइ। ऐं कि हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु
कि उलमा किराम फरमाइनि था कि जॾहिं मस्जिद नबवी ठहे पियो तो उन वक़्तु मस्जिद नबवी जी ठाहिण खां बाद में मस्जिद नबवी जो जेको जॻह हुयो उहो थोरो तंग हुयो यानी सोढ़ो हुयो। तो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हो पंहिंजी जेब मां कुझु जॻह ख़रीद करे मस्जिद नबवी में उनखे दाख़िल फरमायो। वो मस्जिद नबवी जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ख़िदमत में अर्ज़ कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मूं जॻह ख़रीद करे मस्जिद नबवी में उनखे ॾेई छॾियो आहे। तो फलिहाज़ा इहो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी शख़्सियत ये हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद सभिनि नबियनि ऐं सभिनि रसूलनि खां बाद ऐं हज़रत सैयदना शेखैन करीमैन यानी हज़रत अबू बकर ऐं उमर खां बाद जंहिंजो दर्जो आहे कि पूरी उम्मत मुस्तफ़ा में जंहिंजो दर्जो आहे वो हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे के सहाबा किराम आया आले बैत जी मोहब्बत असांजे दिलनि में पैदा फरमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।